सवेर जेको तूं ॻाढ़ो वॻो ॾेखारियो हुयो इहो तुंहिंजो हुयो? न राणी, हीउ वॻो अम्मा गुंगे जी कुंवार लाइ वरितो हुयो। काश मामा जी शादी जी इजाज़त ॾिए हा न त अम्मा गुंगे जी ख़ुशी ॾिसी पोइ वञे हा। सभु क़िस्मत जा खेल आहिनि, लिखे खे को बि कोन थो टारे सघे। राणी, अम्मा जी मौत लिखियलु हुई, पर मामा जी ज़िद किथे लिखियलु आहे? राणी, 3 सालनि खां अम्मा चवंदी रही त अदा इजाज़त ॾे, अदा इजाज़त ॾे त मां पंहिंजे गुंगे खे पंहिंजे हथनि सां घोट बणाए वञा। पर मामा ज़िद तां न लथो न लथो। इहो थियो त अम्मा वीचारी वई मोकिलाए। हिकु ॾींहुं असांखे बि हलणो आहे वाधाई। राणी, हू ॻाढ़ो वॻो तोखे ॾियां, तूं पाईंदी? भला मां पायां कुंवार लॻंदसि? राणी, तूं सच में सुहिणी कुंवार लॻंदी, पर तूं कंहिंजी कुंवार बणजणु चाहीं थी? तुंहिंजे मुंहिंजे चाहिण सां छा थींदो? जेको वॾा फ़ैसिलो कंदा। वॾनि जे फ़ैसिले खां पहिरियां कंहिंसां प्यार करणु न घुरिजे। असांजा वॾा प्यार खे बेहयाई सम्झंदा आहिनि। इहो त बेहयाई जो इल्ज़ाम तो मोर मथां आयो। मुंहिंजी इहा वॾी ग़लती हुई, मां मोर खे सम्झी कान सघियसि। शायदि मोर ई हुयो जेको मूंसां प्यार कंदो हुयो, ऐं हाणे शायदि मां बि हुन सां प्यार करणु लॻी आहियां। रंजन, अकेलाई उदासी खे जनम ॾींदी आहे। घरनि तरफ़ वञ, उते महिमान बि आया आहिनि ऐं मुजेरी जो हली बांह वेली थी। असां वखर वठी शाम ताईं मोटी ईंदासीं। काका, वञण वारनि जे गस खे त कयां पियो, उन्हनि सां त न मोकिलाए सघियुसि, पर जिन दगनि जिन पेचरनि तां हू विया हुया उन्हनि खे ॾिसी वापसि वञा पियो। वञण वारा हिकु ॾींहुं ज़रूरु पंहिंजे माॻ ते मोटंदा। डिघो इंतज़ारु आहे, कॾहिं बि कोन घटिबो। वञण वारा त विया आहिनि, पर हुननि जी तांग सीने में आहे, जेका कॾहिं बि कोन घटिबी। इहो लू तोखे लॻी न, पोइ पुछा कंदीसांइ त तूं पंहिंजे दिलि ते केतिरो वस हलाए थो सघीं। सुमर, बाबा इहो जेको कांडेरो ताक़ ते वेठो आहे न, इहो असांजो मिट आहे। ऐं ॿी ॻाल्हि त असांजो महिमान बि आहे। बाबा, असांखे महिमान जी वॾे में वॾी इज़त करणी आहे। पोइ उहो इज़त लाइक़ु हुजे या न, उहे भली असांजे ॻोठ जा न हुजनि, पर असांजी क़ौम जा त आहिनि। ऐं जेके क़ौम जा फ़र्द हूंदा आहिनि उहे सम्झ त हिक ई क़बीले जा हूंदा आहिनि। जॾहिं हिननि हितां लॾो खयो हो न, त उन वक़्तु कांडेरो बीमार हुयो ऐं पंहिंजे वलर सां सुखियो हुयो। हाणे ही पंहिंजे पूरे वेड़े में वञी अकेलो रहियो आहे। हाणे हितां वञी जॾहिं पाण उते अकेलो रहंदो त हिनखे अकेलाइप जो अहसासु थींदो। ऐं पंहिंजनि जी जुदाईअ जो दर्द छा हूंदो आहे, इहो तव्हां ई मां चङी तरह सम्झी सघूं था। ऐं जेसि ताईं हिननि जो वेड़ो वापसि न अचे, तेसि ताईं उन्हनि खे मूं हिते रहण जी इजाज़त बि ॾिनी आहे। पर उन लाइ मुंहिंजो अकेले जो फ़ैसिलो न हलंदो। मां तव्हां सभिनी खे इन करे गॾु कयो आहे त तव्हां जेका बि राय ॾींदो, फ़ैसिलो तव्हांजी राय मूजिबि थींदो। हा मुजेरी, हू पंहिंजो नसीब खणी आया आहिनि। मुजेरी, महिमान त बरकत जी निशानी हूंदा आहिनि असांजी अखियुनि ते। ऐं हू हिन वेड़े खे पंहिंजो वेड़ो सम्झंदा, न्याणियुनि खे पंहिंजूं भेनरूं सम्झंदा। जेसि ताईं हुननि जो वेड़ो वापसि नथो अचे, तेसि ताईं हू हिते ई रहंदा। इहो असां ते फ़र्ज़ु आहे
त असां हुनजो एतिराम ऐं इज़त कयूं। असां सभिनी जो सुठो कोन कयो जो मोर वीचारे तां मुंहुं गुजायोसीं। अरे एॾे गूंगा सिर्फ़ु मूं ते ॾियो न ॾियो, तव्हां समूरनि मूं कोन ख़राबु कयो ॼण। मूंखे बि ॾुख थी पियो आहे, ॾुख आहे मूंखे बि। मोर सां गॾु एॾी ॾकर खेॾीसीं, रांदि कईसीं। हू वीचारो हिते अकेलो आहे। असां सभिनी जी हुनखे यादि त सताईंदी हूंदी। असांखे मोर सां हथ मिलाइणु घुरिजे। कहिड़ो बि आहे पंहिंजो रतु आहे ऐं पंहिंजे वेड़े जो आहे, हुन सां ॻाल्हाइणु घुरिजे असांखे। मूं बि इहो ई फ़ैसिलो कयो आहे त हली था मोर सां मिलूं, उनखे राज़ी करे त वठी था अचनि। काका वसाया सुभाणे जेकॾहिं इहा ॻोठ में ख़बर पई त असां हुन सां मोर सां ॻाल्हायो आहे त पोइ सुभाणे असां ॻोठ हलूं, असांखां पुछनि त मोर हुते अकेलो आहे, तव्हांखे हुनजी मदद करणु घुरिजे। पोइ बाबा ॻोठ वारा इहो ज़रूरु पुछंदा त मोर असांजे वेड़े जो आहे, तव्हां हुनखे अकेलो छो छॾियो आहे? काका वसाया जे गूंगे तोखे वोट ॾिनूं त मूं बि तोखे वोट ॾिनूं। गॾु आहियूं काका वसाया, तोसां गॾु आहियूं। चऊं त पिया त गॾु आहियूं तोसां, छो थो करी शक? साड़े छॾी। हा काका वसाया, मां बि तोसां गॾु आहियां। बाबा अॼु जुमे जो ॾींहुं आहे, छुटी बि आहे, निमाज़ पढ़ूं था, पोइ वरी था मोर खे ॻोल्हियूं। मोर खे वठी था अचूं हिते, ठीकु आहे? पोइ हलो तो अचो मुंहिंजे पोयां अचो। कामरान मुंहिंजी सोच इस्लामाबाद मां तालीम मुकमल करे वापसि मोटी आई आहे। आई हुते 3 महीननि में नौकिरी जॉइन कंदी। जेकॾहिं हिन विच में हुन सां मुंहिंजी शादी थी वञे त पोइ थोरो सोच त मां करोड़नि जो मालिक थी वेंदुसि। मालिक तुंहिंजो चाचा छा तोखे रिश्तो ॾींदो? चाचे जी बाबे सां ज़बान थियली कामरान, ऐं हुनखे पंहिंजो वाइदो पूरो करिणो पवंदो। जेकर तुंहिंजो चाचो कंहिं ॿाहिराड़ी जा कंहिं ॻोठ में हुजे हा त ज़बान खे पाणी ज़रूरु ॾियां, पर हिते नथो लॻे। फ़ैसिलो मुंहिंजी सोट कंदी, छो जो मुंहिंजी सोट मूंखां नफ़रत कंदी आहे। हू मूंखे लालची ऐं आशबाज़ सम्झंदी आहे, जॾहिं त मां अहिड़ो आहियां ई कोन। पोइ वञी मिल पंहिंजे चाचे सां, हुनखे वञी राज़ी कर। इहो ई सोचां थो त अॼु हुननि जे घर वञी चाचा ऐं सोट सां मिली उन्हनि खे मुबारक ॾेई अचां। उन्हनि हिकु कम में देरि न कर, किथे देरि न थी वञे। दुआ कयो त इहो कमु थी वञे ऐं चाचा सां ई पंहिंजी ज़बान तां न फिरे। हिन शादी खां पोइ मां करोड़नि जो मालिक बणिजी वेंदुसि। मालिक चाचा खे हिकिड़ी या न्याणी आहे ऐं पूरी मिल्कियत जी अकेली मालिक आहे। जेकॾहिं सां मुंहिंजी शादी थी वई त पोइ पूरी मिल्कियत मुंहिंजी। अमन, मां दुआ कयां थो तूं पंहिंजे मक़सद में कामयाबु थी वेंदे, पर करोड़पति थियण खां पोइ असां ग़रीबनि दोस्तनि खे विसारजांइ न। न यार न, तव्हां त मुंहिंजा पटे भाई आहियो, दोस्त आहियो, मुंहिंजा भाइर आहियो। पुट सबा मूंखे ख़बर आहे त अॼु या सुभाणे तुंहिंजो सौट तोसां मिलणु ज़रूरु हिते ईंदो, ऐं जंहिं हिते ईंदो न तीअं ई तुंहिंजो रिश्तो घुरंदो। ओहो पप्पा, तव्हांखे त ख़बर आहे त मां फ़िलहालु शादी जे बारे में सोचियो ई नाहे। बाबा तुंहिंजो सौट तुंहिंजे लाइ पूरा 5 साल इंतज़ारु करे चुको आहे। पप्पा, जेकॾहिं मां पंहिंजे सौट सां शादी न कयां त पोइ? पुट तूं जॾहिं 17-18 सालनि जी हुई न, मां पंहिंजे मरहूम भाउ सां ज़बान कई। पप्पा, ॻाल्हि तव्हांजी ज़बान जी नाहे, ॻाल्हि मुंहिंजी ज़िंदगी जी बि आहे। ॾिस पुट, जब जहिड़ी ज़िंदगी आहे, तोखे कंहिं न कंहिं सां शादी करणी पवंदी। अच पुट, पुट
पोइ सोठ न छो न? पप्पा मां अहिड़े माण्हू सां शादी करण थी चाहियां जेको मूंखे चाहे, न की मुंहिंजी मिल्कियत खे। हू सिर्फ़ु मूंसां शादी मुंहिंजी मिल्कियत जे करे थो, ऐं मां अहिड़े माण्हू सां शादी थी करणु चाहियां जेको मुंहिंजी इज़त करे, तव्हांजी इज़त करे। पुट, तुंहिंजो सौट तुंहिंजी इज़त कंदो आहे। पप्पा हू सिर्फ़ु मुंहिंजी इज़त मुंहिंजी मिल्कियत जे करे थो, बसि मां हुन सां शादी कोन कंदसि। तुंहिंजी मर्ज़ी आहे मां तुंहिंजे मथां को बि ज़ोर कोन रखंदुसि। तुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं तूं पंहिंजी ज़िंदगी जो पाण फ़ैसिलो करे सघीं थी। तोखे पूरी आज़ादी आहे मुंहिंजे तरफ़ खां, पर जॾहिं बि कंहिं सां शादी करण जो फ़ैसिलो करी न, मूं सां बाबा सलाह ज़रूरु कजे। अदा घर त ॿिया बि ख़ाली आहिनि, पर तूं हर रोज़ नाज़ा जे घर बत्ती छो ॿारे ईंदो आहीं? भेण, नाज़ा तुंहिंजी सहेली आहे, पर नंढपिण खां वठी नाज़ा मुंहिंजो साथी रहियो आहे। तोसां नाज़ा घटि वक़्तु गुज़ारियो आहे, पर घणो वक़्तु नाज़ा मूंसां गुज़ारियो आहे। नाज़ा मुंहिंजे साह में समाइजी वई आहे। उहा मूंखां कॾहिं बि कोन विसरंदी। न ॻाइण उहा हिन वक़्तु अलाए कहिड़े हाल में हूंदी, अलाए कहिड़े हाल में। वेलकम 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 सभा वेलकम। तव्हांखे कामयाबियूं लख लख मुबारक हुजे। तव्हां पंहिंजो कोर्स कंप्लीट करे वापसि मोटायो, इन जे करे मां तव्हांखे मुबारक ॾियणु आयो थैंक यू सो मच। आहियां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा मां ठीकु आहियां? इरशाद भली भली करे। वेहो। महिरबानी। मोर हेॾां अचो। जी मैडम। अरे ऑफिसर, यार ऑफिसर केड़ा तेरी? अरे बनी बनी करे ऑफिसर, बनी बनी करे, और बनी बनी करे आए। तव्हांखे छा थोरी इज़त ॾिनमि? तव्हां त मुंहिंजी गिची में पची वियो। बदतमीज़ ते लही आहे तूं। हिनखे इहा बि तमीज़ कोन्हे त कंहिंसां कहिड़े टाइम कीअं मिलिबो आहे ऐं कंहिंसां कीअं मिलिबो आहे। धके जा ग़रीब इंसान। तुंहिंजी औकात इहा ई आहे मुंहिंजे पेरनि में। माफ़ कर, मां तुझे पेरे थो पवां, मां तोखां माफ़ी थो कयां। न सौट न, इहा तुंहिंजी वेहण जी जॻह नाहे। जेकॾहिं तोखे वेहणो आहे न त पोइ हेठि वेह। इहो ॾिसी छा थो? जेकॾहिं वेहण को इनकार अथई न त पोइ तव्हां वञी सघी थो। होय यार, ख़बर न आहे त मोर लाइ कहिड़ी हालतुनि में हूंदो। काका वसाया, मूंखां न वॾी ग़लती थी वई। मां जेका मोर खे हेॾे वठी अचां। हा, जेकॾहिं मोर हिते अचे हा त असांजी जॻह बि ॾिसी वञे हा, ई पंहिंजे जॻह जो बि पतो ॾेई वञे हा। पर पला लॻे वई, लीको उटण मां फ़ाइदो कोन्हे। मामा वसाए वरी था ॿोलियूं, हे बपर की ग़लती पंहिंजी मञे ई कोन थो, साड़े छॾी। उहा तूं सही थो चईं। शहर तमामु वॾो आहे ऐं हुन में माण्हू नंढड़ा था लॻनि बाबा। मोर खे उते था ॻोल्हियूं जे रस्ते सां रोज़ सामान वठंदो आहे। हा, सलाह हिनजी सुठी आहे। हिकिड़ो कमु था कयूं त सुभाणे हिकु हिकु थी मोर खे ॻोल्हियूं। अलाह कंदो मोर मिली वई। वञी करे मुंहिंजे लाइ चांहि करे आ। जी मैडम। मोर, तूं न, तूं हिन घर जो नौकर न, पर हिन घर जो भाती आहीं। अॼु चए खादिम खणी ईंदो। जी मैडम। सौतर, रिश्ता रत सां न जुड़ंदा, पर खुलूस
प्यार मोहब्बत सां जुड़ंदा आहिनि। हिन तोखे इज़त बख़्शी ऐं इन जे बदिले तूं हिन ख़ुलूस प्यार ऐं मोहब्बत खे ठेस पहुचाई। तूं सभिनीनि जे साम्हूं हिन वीचारे जी बेइज़ती कई ऐं पोइ बि हिन तोखां माफ़ी वरिती, जॾहिं त हिन जी का बि ग़लती न हुई। मञियोसीं त ही ग़रीब आहिनि, त छा हिननि जी इज़त न आहे? हिन खां माफ़ी घुर ऐं हिन घर मां निकिरण जी कर, छो जो हिन घर में तुंहिंजी का बि जॻहि न आहे। अमाऊ तुझे सौट रो ऐं तोखे अहिड़ो बर्ताव न करणु घुरिजे। पप्पा, बाक़ी हुन जेको कयो, छा इहो हुन ते सुहे पियो? मूंखे त लॻे थो हुन इहा चमाट मोर खे न, पर पप्पा, मां तव्हांजी धीउ आहियां। मां कंहिं ग़रीब ते कीअं थी ज़ुल्म बर्दाश्त करे सघां? पप्पा, हुन जी हिन घर में का बि जाइ न आहे जेको असांजे घर में रहंदड़ कंहिं बि फर्द जी इज़त न करे। यार डिबा टुकुर गयो आ तो तू पंहिंजी भेण जो मुंहुं न आहे ॾिसी सघियो, पर जे बचड़ा वठी शहर वियो आ त उते वञी कंदो बि छा? कांडेरा शहर ॿाहिरि आहे, उते बुख कोन मरंदा, बच्चनि जे लाइ टुकुर ज़रूर मिलंदनि। बाबा हिते रही पंहिंजी रोज़ी करे हो, भला जे पिनणो हुयोसि त हिते वेही पिने हो। हिते त सुका टुकुर बि उन्हनि खे कोन पिया मिलनि, असुल डुकार खाई वियो उन्हनि खे। अरे टिबा मूं मिसाल ॾिनो, अलाह कंदो रोज़ीअ सां लॻी वेंदो। बाबा मूंखे तव्हां इहो ॿुधायो, हिन उमिरि में काके होतू अॻो कमु कहिड़ो थींदो? पहिरियां शहर में पहुची पंहिंजे रहण जो बंदोबस्तु कंदो, पोइ कंदो कम जी ॻोल्हा। पर यार कांडेरा, इहो बि सोचूं था वीचारो सफ़ा झूर आहे, अहिड़ो कमु न मिलियसि जंहिंमें सफ़ा करे बि न सघे। मूं ॿुधो आहे त शहर में मायूं ऐं मर्द गॾिजी कमु कंदा आहिनि। जे भलो कमु मिलियुसि न त माई ऐं पाण गॾिजी कमु कंदा। हो तूं वॾो होशियारु माण्हू आहे, पंहिंजी पूरी कोशिशि कंदो, किथे न किथे कमु ॻोल्हे वठंदो। खुदा कंदो त शहर में कमु मिली पवंदनि ऐं उते ख़ुशि रहंदा। ओ मालिक रोज़ीअ जो ज़िमो खयो आहे, अलाह कंदो को न को वसीलो उन्हनि खे मिली वेंदो। एतिरी पक आहे, हू शहर विया आहिनि, बुख कोन मरंदा। अम्मा असां त पंहिंजे लाइ भलो करे वरितो आहे, 5-8 ॾींहंनि जे लाइ पंहिंजे खाधे जो सामान अची वियो। अपा अञा महीने में घणियूं तारीख़ूं आहिनि, तूं छा थो सम्झी? जेके छोकिरा कम लाइ विया आहिनि उन्हनि जे अचण ताईं ही खाधो हली वेंदो। अम्मा मूं सुबुह जो शहर वञण जो सोचे छॾियो आहे। रांझण पुट, तूं शहर न वञ, तुंहिंजी हिते ज़रूरत आहे। हितां वारी ज़रूरत फ़िलहाल पूरी थी वई आहे, उन खां अॻु जो ॿीहर खोट पैदा थिए। मूंखे शहर वञी पंहिंजे हमराहनि सां मिलणो पवंदो। बाबा मूंखे ख़बर त पवे त हू रोज़ी सां आहिनि या ईअं वतन पिया धिका खाईंदा। शहर में हू कम जे आसरे हुजनि ऐं असां हुन जी आसरे हिते वेठा हुजऊं ऐं हेॾां खणी कुझु बि न अचनि। अदा सिर्फ़ु उन्हनि जी ॻोल्हा लाइ न निकर, काका ओतो ऐं नाज़ा वारनि जी बि जांच कजांइ। हा दी, उन्हनि जी ॻोल्हा लाइ त शहर ॾे वञा पियो, किथे उन्हनि खे वारीअ जी बिट वाट ते लॻी वई हुजे। रांझण अॻियां भोतू अथई, सोलो वठ कणु कोन ॾींदी बाबा। अबा जेकॾहिं तो शहर वञण जो फ़ैसिलो करे ई छॾियो आहे त पहिरीं मुचेरी वटि वञ, त उहो ॾिस छा थो चवे। अमान काका मुजेरी जी सलाह खां सवाइ मां हितां कोन निकिरंदुसि।
तो पंहिंजी बेइज़ती पाण कराई आहे। थोरो कावड़ ते काबू रखी आहे त जीअं थियो आहे ईअं न थिए हा। मूं साम्हूं हिन मोर खे पंहिंजे पकल में थी वियारे ऐं मूंखे वरी पट ते। हाणे इहो थी गुज़रियो, इन मां सोचण ऐं पछताइण जो कहिड़ो फ़ाइदो। हाणे अॻिते जो सोच। इन मोर खे पादर हणी बिल्टी करे हिन खे वापसि ॻोठु रवानो करिणो आहे। जेसिताईं इहो निभागो हिन घर में हूंदो त मां उते वञी कोन सघंदुसि। मोर खे लपाटण सां तुंहिंजो इहो असरु थियो आहे। सोच तो हिनखे वापसि हितां रवानो कयो। इहा ख़बर तुंहिंजे सोट खे पई, पोइ ख़बर थी तुंहिंजो छा थींदो। इहा सोट खे कॾहिं बि ख़बर न पवंदी। असां हिन कमीने मोर खे हथु करे हिनखे अहिड़ा पादर हणंदासीं पादर हणी हिनखे ॻोठु रवानो कंदासीं। पोइ वरी इहो कमीनो कॾहिं सोचींदो बि कोन त मां शहर वापसि वञा। बाबा ये पाठा छाजे न तू मेड़ी चाचा पाठा मेरे खपाईंदा सामने ॾाढा पैसा मिलंदा। मोकड़े मिले था। काका मुजेरी, मूं फ़ैसिलो कयो आहे त मां सुभाणे शहर वञा। रांजन फ़िलहाल गुज़र लाइ कुझु सामान वरितो आहे। पोइ बाबा तूं शहर छो थो वञी? काका मुजेरी इहा जांच करे अचां त काके होतू वारा शहर पहुता या न पहुता। एॾे वॾे शहर में बाबा तूं हुनखे किथे ॻोल्हींदई? सची दिलि सां ॻोल्हण सां ख़ुदा बि मिली पवंदो आहे काका मुजेरी। बेशक रांजन पुट, तूं सही आहीं। इहा बि जांच करणी आहे त असां वारा छोकिरा कम सां आहिनि या इहे बेकार में वांदा वतंदा घुमंदा। ईअं न थिए जो असां आसरे में हुजूं त हू असांजे लाइ कुझु न कुझु कमाए ईंदा। ईअं न थिए जो ख़बर तॾहिं पवे जो हू पंहिंजो पेट बि पाले कोन सघंदा। जेकॾहिं तूं सम्झीं थो त तूं सभिनी खे ॻोल्हे लहंदे त पोइ मां तोखे कोन रोकींदुसि। काका मुजेरी, मालिक साईं मुंहिंजी मदद ज़रूरु कनि। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।